नाज़रीन हाणे अदीबा गुलज़ार जे फादर सां संभलंदासीं जॾहिं त उन्हनि जी मदर डेड करे चुकी आहे। अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम साईं अदीबा गुलज़ार तव्हांजी मतिलबु लॻे थो त ॾाढी लाडली न्याणी आहे। जी हाँ बिल्कुलु। ऐं नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जहिड़े वक़्तु ऑडिशन्स थिया पिए त हुन वक़्तु अदीबा ऐं अदीबा जी फादर जी तमामु गहरी बहस हली रही ऐं मां उहा ॿुधी रहियो हुयुसि त हिन फादर चए पियो त तूं जेको आहे हिन सुर खां फिटे थी न हीअं थी करे अॻिते तूं न वञी सघंदी आहीं, पर तव्हांखे पंहिंजी धीउ ते केतिरो यकीन हो? सही बुधाइजो। सही यकीन त तमामु घणो हुयो, पर हिन जी न्याणियुनि खे ऐं तमामु घणो प्यारु कंदो आहियां पंहिंजे पुटनि जे मुक़ाबले में। ऐं हिन जी ख़्वाहिश जे करे माना जेको ज़िंदगी में जेको पिरायो अथऊं त जेकॾहिं हुन में क्वालिटी आहे, हुन में टैलेंट आहे त भले अॻिते वधे। हालांकि असीं एॾा अमीर माण्हू कोन आहियूं, पर पंहिंजे हड़ों वड़ों जेको बि थियो आहे सो इनशाला कयो अथऊं ऐं हिन जे लाइ कंदासीं इनशाला। नज़र बि अचे पियो सनम। ॾिसो त असांजी सिंधी न्याणियूं कीअं अॻिते आहिस्ते आहिस्ते वधी रहियूं आहिनि। तव्हां छा था फील कयो? मां इहो चवंदी त फादर जो घणे क़दुरु जेकॾहिं आसरो हूंदो आहे, सहारो हूंदो आहे त पोइ कोई उनखे दीवार रोके नथी सघे। बेशक बेशक। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजी छोकिरी वॉइस ऑफ सिंध में टॉप करे, महिरबानी करे उनखे वोट कजो ऐं उनखे कामयाबु कजो। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू वेरी मच। सलाम आहे अहिड़े पीमा खे जेको पंहिंजी न्याणियुनि खे एतिरो प्रोजेक्ट कनि था। जी नाज़रीन हींअर असां अदीबा गुलज़ार जे घर में आहियूं ऐं हींअर हुनजी एल्डर सिस्टर खां कुझु असां सवाल कंदासीं, पर शुरूआत सनम कंदी। हाँ त अदीबा गुलज़ार जी पक हुई त खटींदी या मिड़ई ईअं मोटींदी? सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरीं तव्हांजा लख कुर्ब लख थोरा जो तव्हां असांजे अंगण ते आयो, असांखे एतिरी इज़त बख़्शी। महिरबानी। ख़ासि तौर ते सिंध टी वी वारनि जी चइजे त इन्हनि ज़बरदस्त प्लेटफॉर्म हिकिड़ी जेके जेके अचनि थियूं छोकिरियूं सिंध जूं उन्हनि खे घटि ई छुटी मिले थी त भई तव्हां अॻिते वञो ऐं पाण खे मञायो त सिंध टी वी उहो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। ऐं मूंखे यकीन आहे असांजी नंढड़ी सिस्टर ते गुॾड़ी ते तो इनशाला अॻिते वधंदी ऐं टॉप ताईं पहुचंदी। अच्छा तव्हां साथ ॾींदो? बिल्कुलु, मुंहिंजी त ख़ासि सपोर्ट आहे हुन सां गॾु। आउं त हुनखे हर तरीक़े सां मूंखे सपोर्ट आहे। अच्छा अदीबा गुलज़ार जो आवाज़ु तमामु सुठो आहे ऐं हुनजे फैमिली मेंबर्स मां कंहिं न कंहिं ॿिए जो आवाज़ु सुठो हूंदो। तव्हांजो आवाज़ु कीअं आहे? मां ॻाईंदो तव्हां सभु हलियो वेंदो न। अच्छा ठीकु आहे। भला तव्हांजी फैमिली मां ॿियो केरु सुठो ॻाईंदो आहे? मुंहिंजी फैमिली मां असांजो बाबा तमामु सुठो ॻाईंदो आहे। मतिलबु जीन जो असरु थियो। बहरहाल असां हींअर वेठा आहियूं अदीबा गुलज़ार जे घर ऐं असां उन कंटेस्टेंट जे घर वेठा आहियूं जेका बदीन मां थी आहे टॉप 18 में शामिल। सो स्टे ट्यून सिंध टी वी। असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं हलंदासीं कंहिं ॿिए सिटी में इनशाला ताला ऑडिशन जे दौरान। अवाही तमन्ना जी याद दिनी रही छो थो दूर। वाह शाबाश। हो तारन मां तरंदी अचे उञायल जे रही भूमि कढी ॾींदी कणा कहिड़ा सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे। या खुदा तकदीर जो आहे बहानू बेवफा दूरी ना रहे कोई सजण मुंहिंजो ई सुहिणो आ